अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा लॻा ख़ुशि आहियो ॿियो ख़ैर आहे तबियत? भाऊ असां हिन शहर में नवां आया आहियूं लॾे। हिन पाड़े में असां जाइ वरिती जॾहिं पोइ घटी में पोइ घटी 10-12 घर आहिनि असांजा। पाण में सोट मासा त ॿाहिरि इहो असां सौदो खणंदा आहियूं। असांजो असूल आहे जेको सौदो खणंदा आहियूं वरी उन दुकानदार खां ई खणंदा आहियूं। नाराज़ न थींदा उधर सां न कंदा आहियूं। न बाबा असां उधर पाण बि न कराईंदासीं। असूल वारा माण्हू असां रोके खणंदासीं उधर तो 5 रुपया बि न कराईंदासीं। पोइ सही आहे इहो तव्हां हर सौदो आहे हर माशाल्लाह बसि तव्हांखे ईअं सम्झ आहे सुठे रेट में मिली वेंदो। असांजो सौदो जेको आहे न बाज़ार सां ॿधल आहे। 5 रुपया बि मथे न हूंदा। असां बि इहा ई शइ घुरायूं। असां हथीलाल जो खाईंदा आहियूं हराम न खाईंदा आहियूं। तव्हांजे मुंहं में बि नीमक लॻे थो। तव्हां सुठा माण्हू भलो आहे। पोइ इहो लिखे त करे बिस्मिल्लाह 2 महीना अटो चकी हुजे स्पेशल। चकी सुठो निकिरनि। चकी स्पेशल असां न कयूं। इहो मण 8 मण खंड लिखे। अच्छा माना 5 किलो गियो 5 किलो इहो साईं। इहो मिर्च सुठी हलंदा। हाँ मिर्ची स्पेशल आहे असां तव्हां थोरी बि भाॼी में विधा आहियो न माशाल्लाह तिखा आहिनि तिखा तेज़ लिखे किलो मिर्चनि जो। किलो मिर्च इहो साईं। ॿियो इहो पती आहे। तव्हां ईअं कयो साईं तव्हांजे अंदरि अचो फोटो ॾेखारियो अची माशाल्लाह तव्हांजी इज़त आहे और मसलो न आहे साईं दुकान में अंदरि अची निकिता। तव्हांजी मर्ज़ी हल बाबा छोटू फिरी हल अॻो थिए हा बाबा हिते वियो साईं यार ॿी सीट न आहे नाराज़ न थी जाए तव्हां। न छोकिरो नंढो आहे बि रहंदो इहो साईं। छा लिखियो आहे मिर्च लिखियो अथई किलो मिर्च। इहो चांवर तव्हां वटि हूंदा बासमती चांवर ज़बरदस्त आहिनि साईं। बासमती चांवर आहिनि तव्हांखे ख़ुशबू में ख़बर पवंदी वेंदी चांवर VIP। अच्छा इहो 1/2 मण चांवर लिखे 1/2 मण चांवर साईं हे थी आहे। इहो अटो हूंदो भला चांवरनि जो। हा चांवरनि जो अटो बि असां वटि स्पेशल आहे साईं ज़बरदस्त आहे। 1/2 मण अटो बि चवणो आहे। 1/2 मण अटो लिखे। हे 1/2 मण अटो थी वियो। 2 मिंट साईं गर्मी बि ॾाढी पई आहे। छोकिरा हेॾो अधेरनि खे जूस थी ॾींदा आहिनि। न इहा तकलीफ़ न पियो बाबा असां फुल आहियूं। न पियो साईं असां ॾे आया हो तव्हां यार ॾेनि बाबा तकलीफ़ इहो जेको मजबूर करे थो न पियो साईं जूस पियो भलो लॻे थो। 1/2 मण अटो थी वियो चांवर। हा साईं चांवरनि जो लिखिजी वियो। इहो साबुण सुठे वारो आहे। हा साईं कपिड़नि वारो उन वारो। हा लटन वारो लटन। अच्छा लटन वारो साबुण साईं कहिड़ो हुजे नेरोल हुजे या को उनमें घणे किलो हुजे। किलो तव्हांखे 240 रुपया मिलंदो। घटि वारो बि आहे 190 रुपयो। लिखे 10 किलो 10 किलो 240 वारो। हा उहो लिखे अदा जी अब्बा का पापा जो वर जाए ना बंडल खाने वरी किलो कंदो सुबह जो। अरे हा अबू जाई सुबह जो पापा ना पापा साईं असां कोहिनूर जा पिया आहिनि स्पेशल। इहो पोइ लिखे से बंडल पापा थी आहे ज़बरदस्त। साबुण लिखे जेको आहे तड़ारा 10 लिखे 10 लाक्स हुजे लाइबो आहे हुजे लाइबो लिखे लाइबो आहे हे साईं 10 पन अदत साबुण। असांजी फैमिली घणी आहे। माशाल्लाह मां छोटनि मासा महिरबानी तव्हांजी बाबा हे दुकानदार सुठो माण्हू आहे। हा साईं असांजो जेको रेट जेको आहे न बाज़ार सां रेट जो कुझु न असां ग़रीब माण्हू आहियूं। न तव्हां भले बिल तव्हां शार खणी वेंदा आहियो न असांजो रेट माना बराबरि हूंदो इंशाल्लाह। सर्फ बि लिखे 5 पुलियूं। अच्छा 5 थैलियूं सर्फ एक्सल थी वियूं साईं। माची से लिखे 2 बंडल। अच्छा हे बपुड़ो माचस थी वियो बपुड़ो। हा पर यार रेट जी पार न तव्हां टेंशन ई न कयो साईं असांजो रेट तव्हां इहो टेंशन ई न कयो रेट असांजो बराबरि। हीअ असुल वॾी तकलीफ़ कई हे असांखे पीआरे ईअं असांखे बसि असुल दिलि खणी वञे असांखे। असां जेको आहे न ग्राहक जी इज़त कंदा आहियूं असांजे लाइ ग्राहक इहा सभु वॾी ॻाल्हि आहे। तेल लिखे मथे वारो तेल घणो हुजे 1/2 किलो लिखे। फैमिली वॾी आहे न असांजी। हा 1/2 किलो मथे वारो तेल थी वियो साईं। हाणे इहो सौदो तोरे सुठे तरीक़े सां पैक करे रखो। असां शहरों चौपलियूं झोपलियूं वठणियूं आहिनि ॿारनि जूं त उहे वठी असां जीअं मोटूं मां वटि गाॾो करायूं थो सौदो पैक थियल हुजे जीअं असां बीहूं न। छोकिरा हेॾे 2 मिंट हेॾे ईंदा हा यार हे सौदो जेको आहे कढी वटि अधे वारा शहरों मोटी सौदो खणंदा सौदो खणंदा सूरत सां। हा इहो जेको सूरत सां भाई इहो सफ़ा ओके करे छॾे सफ़ा बिल बि ठाहे रखिजे। बिल इंशाल्लाह अबू वारी पुछंदो न साईं बिल में हाणे हलूं छोकिरा पाण शहरों थी था। असां शहरों जीअं मोटूं
बस सौदो तयार हुजे ईअं बा ठीक ठीक अरे यार इहो दोस्त मुंहिंजो भाउ दुबई कमाईंदो आहे उन पैसा मोकिलाइण बैंक में 5 लख रुपया अच्छा इहो 1000 खनि ॾे त असां पैसा कढाए तोखे इहो 1000 बि ॾींदासीं ऐं सौदे जा पैसा तोखे ॾींदासीं अच्छा उन बैंक में मोकिलिया था हा बैंक मोटी में जे महिल सौदो खणंदा आहियो पैसा पूरी पैसा तुंहिंजे न, न, दिलि जा न, पैसनि जो टेंशन न कर अच्छा बाबा तो असां रुपए को परे आहियूं पर तुंहिंजो हथ मां तोखे ॾींदासीं इहो भाऊ तव्हां भला खीर हूंदो आहे खीर असां वटि साईं 1 नंबर आहे ताज़ो हुजे यार ताज़ो ज़बरदस्त खीर आहे ईअं समय असांजो पंहिंजो वाड़ो आहे वाह यार वाह माशाल्लाह अल्लाह तरक़ी इहो 5 किलो असांजो शाम जो रोज़ रखी छॾ माना 7 बजे असां अची हा। 6-7 बजे इहो ॿियो लाई हूंदव हा साईं असां वटि हाशिए मिली वेंदी बसि सही आहे इहा ॾे असां शहर 5 ईंदासीं खाईंदा खाईंदा माना होॾो हे तूं हुन सौदे में लिखी छॾ पाण ठीकु आहे ऐं हुन हिकिड़ी नसवार बि ॾेई छॾ ठीकु आहे हल भाउ होॾो कमु छॾाए अचूं शहर सौदो मां हिननि खां पुछंदो आहियां अहिड़ा रेट हणंदो मान जो ईअं ख़बर पहुची वेंदा वरी नसवार बि ॾे लाई बि ॾे इहा बि लिखां थो ॿीणी लिखां थो छॾां न हथ मिलाए कीअं दुकानदार खे चरियो कयमि दुकानदार ॼाणे सौदो ॼाणे हे 500 तुंहिंजा हे 500 मुंहिंजा असांजी तारीख़ खणी मूंसां हुजे इन ऐश कराईंदोमांइ हल संगत अगर ही क्लिप तव्हांखे पसंदि आयो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो जीअं असांजो हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे